अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां बलूचिस्तान जे अहम सियासी अॻवाननि जी मुलाक़ात। बलूचिस्तान जा अहम सियासी अॻवान पीपल्स पार्टी में शामिल। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फतेह मोहम्मद हुसैनी, अॻूणो सूबाई वज़ीर गज़ैन मरी, ताहिर महमूद, नवाबज़ादा जमाल रईसाणी, मीर फरीद रईसाणी, मीर अब्दुल्ला राहेजा ऐं मीर अलाह बख्श रिंद बि पीपल्स पार्टी में शामिल। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बलूचिस्तान ऐं पीपल्स पार्टी जो तारीख़ी लाॻापो आहे। पीपल्स पार्टी बलूचिस्तान जे हक़नि लाइ हक़ीक़ी जदोजहद कई। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी मज़बूत सियासी धुर आहे। असां बलूचिस्तान जे माण्हुनि जे हक़नि ते सौदेबाज़ी न कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आला सतह वफ़द सुधो स्विट्ज़रलैंड रवानो। जेनेवा में रिथियल ॿोॾि मुतासिरनि जी बहाली बाबति डोनर्स कॉन्फ्रेंस में शिरकत करे पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। कॉन्फ्रेंस जी साइड लाइन जे मौक़े ते वज़ीर आज़म जूं आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं पिण थियल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त जेनेवा कॉन्फ्रेंस में ॿोॾि मुतासिरनि जो केस दुनिया आॾो पेश करण जो मौक़ो मिलंदो। तरक़ी याफ़्ता ऐं दोस्त मुल्कनि आॾो ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं तबाहीअ खां पोइ नए सिर तामीर लाइ जामा फ्रेम वर्क रखंदासीं। दुनिया जी तारीख़ में इंसानियत अहम मोड़ ते आहे। ॿोॾि सबबि आयल तबाहीअ खां पोइ लखें पाकिस्तानी हमदर्दी ऐं यकजहती जे ॻोल्हा में आहिनि। हाणोका क़दम ईंदड़ नस्ल जे बहितर मुस्तक़बिल लाइ अहम आहिनि। बुनियादी ढांचे जी बहाली, ज़िंदगी ऐं मईशियत जे नई सिर तामीर लाइ फंडिंग जो फ़र्क़ पूरो करणु अहमियत रखे थो। IMF पारां पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि सां हमदर्दीअ जो इज़हार। मुतासिरनि जी बहालीअ लाइ मदद जारी रखण जो अज़म। IMF जे तर्जुमान चयो आहे त जेनेवा कॉन्फ्रेंस ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं IMF जे MD जूं तामीरी ॻाल्हियूं थियूं आहिनि। जेनेवा कॉन्फ्रेंस जे मौक़े ते IMF इख़्तियारनि ऐं नाणे वारे वज़ीर सागदार विच में साइड लाइन ते मुलाक़ात जो बि इम्कान आहे। मुलाक़ात दौरान नुमाया मसइलनि खे अॻिते वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। आम वाइपे जूं शयूं जेके आहिनि आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। माण्हू जेके आहिनि ग़रीब माण्हू अचे शहर में रुगो रेट पुछा करे हलो था वञनि। एतिरो नथो थी सघे त को घर जी राशन मुकमल वठी सघनि। माण्हुनि जी बरसातुनि खां पोइ ॾाढी ख़राब सूरत हाल आहे जो वीचारा माण्हू अटे लप जे लाइ बि ॾाढो परेशान आहिनि। हुकूमती दावाउनि बावजूदि सिंध में अटे जो बहरान संगीन थी वियो। कराची समेत सिंध जे अक्सर शहरनि में अटो 150 खां 160 रुपया फ़ी किलो विकामण लॻो। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान। हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। दुकानदारनि ऐं अटे चकी मालिकनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। दिहाड़ीअ ते कमु कंदड़ बोरियत बुखूं काटण ते मजबूर। सस्ते अटे जे स्टॉल्स ते माण्हुनि जी रश लॻल। हैदराबाद, दादू, सांगड़, हाला, सीतारोड, कोट गुलाम मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में अटो महांगो अघ ते विकिरो करण ख़िलाफ़ एहतजाज। फौरी तौर सस्तो अटो फराहम करण जी घुर। सिंध हुकूमत ने लोगों को रिलीफ देने के लिए, क्योंकि आटा महंगा हो गया है, हमने एक अपनी सब्सिडी स्कीम मुतारिफ कराई है जिसके तहत 65 रुपए किलो यानी कि 6 से 50 रुपए का 10 किलो का थैला जो है वो सिंध हुकूमत मुख्तलिफ सिंध के अजला के अंदर डिस्ट्रीब्यूट कर रही है। कल भी वाक़या हुआ था, वो सस्ता आटा चूंकि प्रोवाइड किया जा रहा था, उसमें मैं समझता हूँ जो हमारी इंतजामिया है उसको इस तरीके से मैनेज करने की जरूरत है कि जो भगदड़ मचती है भगदड़ ना मची जाए, और शहरियों को भी थोड़ा सा उसके अंदर मैं समझता हूँ एतदाल लाने की जरूरत है कि वो भी कभी कभार जल्दी करने की कोशिश में कभी कभार इस तरह की भगदड़ मच जाती है। तरफ जमात इस्लामी प्रोटेस्ट करती है ये इलेक्शन 15 तारीख पर कराओ, आप कह रहे हैं मुत्तहिदा कौमी मूवमेंट प्रोटेस्ट करने का सोच रही है कि 15 तारीख को ना करें, तब भी कुछ लोग खुश होंगे, नहीं करेंगे तब भी कुछ लोग खुश होंगे।
सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब सिंध में अटो महांगो हुअण जो एतराफ़ कंदे चयो आहे त मार्केट में अटो 120 खां 125 रुपया फ़ी किलो विकामी रहियो आहे, पर हुकूमत पारां लॻायल सस्ते अटे जे स्टॉलनि ते 65 रुपया फ़ी किलो अटो मिली रहियो आहे। कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त गुज़िरियल ॾींहुं मीरपुर ख़ास में सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी सबबि वाक़ियो पेश आयो। इंतज़ामिया अहिड़े क़िस्म जी विर्छ करे जो बदनज़मी पैदा न थिए। अवाम सस्तो अटो वठण लाइ तकड़ न करे। सीनियर सियासतदान अब्दुल अलीम खान नई सियासी पार्टी में शमूलियत वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। जारी कयल बयान में अलीम खान चयो त चौधरी सरवर ऐं जहांगीर तरीन सां सुठा लाॻापा आहिनि, पर सियासत में वापसी जो इरादो नाहे। फिलहाल समूरो ध्यानु फलाही कमनि ते आहे। न कंहिं सियासी पार्टी जो हिसो आहियां, न ई कंहिं पार्टीअ में शामिल थींदुसि। तरीन ग्रुप जे अॻवान ऐं वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन ओम चौधरी बि नई सियासी पार्टी ठाहिण जी तरदीद करे छॾी। सिंध एक्शन कमेटी जे सॾे ते मुख़्तलिफ़ शहरनि में 24 कलाकनि लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइम। कराची में एसयूपी अॻवान सैयद ज़ैन शाह जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो लॻल बुख हड़ताल कई वई। अयास लतीफ़ अली जो अॻवाणी में हैदराबाद सखर में रियाज़ चांडियो जी अॻवाणी में बुख हड़ताली कैंप लॻाई वई। मीरपुर ख़ास लाड़काणो ऐं नवाबशाह में बि नवां सूबा ठाहिण ऐं सिंध जा मादनी वसीला वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते बुख हड़ताल कई वई। सैयद ज़ैन शाह ऐं अयास लतीफ़ अली जो चयो त सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। हाणे तरमीम ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी जी दावेदार पार्टी सिंध जा वसीला वफ़ाक़ खे ॾेई सूबाई ख़ुदमुख़्तियारी ख़तम करे छॾी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 2 औरतुनि समेत 4 ॼणा फोत, 9 ॼणा ज़ख़्मी। शहदादपुर भरिसां सांघड़ रोड ते गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीरसन ऐं संदसि ॾोहिटो फोत। हादसे में 60 वरियनि जो उस्मान लगारी ऐं बाबर लगारी मौक़े ते फोत थी विया। हाला भरिसां भाणोट रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर, मोटरसाइकिल सवार 2 औरतूं फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी। मंसूराबाद भरिसां इंडस हाईवे ते 2 कारुनि में आमो साम्हूं टक्कर, 2 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। शिकारपुर में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वधीक 1 ॼणो फोत, मार्जी वेलनि जो अंग वधी बथी वियो। गोल मार्केट में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नसरुल्लाह जाफ़री सखर जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि फायरिंग में मोहसिन पहियार मारिजी वियो हो। शहदादपुर जे अलाहाबाद पाड़े में 1 ॼणो छुरा हणी बेदर्दी सां क़तल। कपड़नि खां आजो हालत में लाश हथ। मक़तूल जी सुञाणप गुलाम अब्बास मस्तोई तौर कई वई। पुलिस मूजिबि अब्बास मस्तोई जो लाश 2 ॾींहं पुराणो आहे। खेसि छुरा हणी क़तल कयो वियो। मेहड़ में टायरनि जी दुकान तां अधड़ोड़ शख़्स जो फाहो खाधल लाश मिलियो। अनवर चांडियो जो लाश अस्पताल मुंतक़िल। वारसनि मूजिबि अनवर चांडियो घरू तकरार तां आपघात कयो आहे। मिठी में थर जी प्रेस जी प्रीपेड कैटेगरी साहिबजादा सुल्तान खटे वरिती। साहिबजादा सुल्तान 107 किलोमीटर जो ट्रैक 1 कलाक 8 मिंटनि ऐं 35 सेकेंड्स में तय करे रेस खटे वरिती। शिराज कुरैशी 2 ऐं सुल्तान बहादुर अज़ीज़ 3 पोज़ीशन हासिल कई।